वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त हुकूमत खे पंहिंजी नाअहली सबबि IMF वटि वञणो पइजी वियो। हुकुमरान IMF जी डिक्टेशन ते हली रहिया आहिनि। IMF सां मुआहिदे तहत बिजली जे अघनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। मौजूदा हुकूमत सबबि मुल्क में महांगाई वधी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी डिज़र्ट जीप रैली में शिरकत लाइ मिठी आमद। शहरियुनि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में ताज़े इज़ाफ़े खे ज़ुल्म करार ॾेई रद्द करे छॾियो। शहरियुनि जो चवणु आहे त तब्दीली सरकार पेट्रोल जे अघनि में मुसलसल इज़ाफ़ो करे ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। पेट्रोल जा अघ वधण सां महांगाई में वधीक इज़ाफ़ो थी वेंदो। मुल्क में कोरोना विघे वधीक 9 मरीज़ फ़ौत। अंग 4027 नवां केस रिपोर्ट थी विया। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जो 51,236 टेस्टूं कई वयूं। हाकारी केसनि जी शरह 7.8% रही। कोरोना जे 752 मरीज़नि जी हालत गणती जोगी। लाड़काने सेंट्रल जेल में कैदियुनि 5 ॾींहं बेछिकताण बरक़रार। कैदियुनि तरफ़ां छतियुनि ते चढ़ी एहतिजाजी मुज़ाहिरो। बिस्तरनि ऐं सामान खे बाहि। कैदियुनि जो चवणु आहे त जेल सुप्रीडेंट भत्तो न ॾियण ते केतिरनि ई कैदियुनि खे सख़्त सज़ा ॾिनी आहे। घारे थाणे में पुलिस रादम में गोली लॻण सबबि फ़ौत थियल ASI जी जांच में घबराई। जांच थियल टीम तरफ़ां लाकअप में मौजूद कैदियुनि जा बयान कलमबंद करण जो फ़ैसिलो। वारसनि ऐलानियल एहतिजाज मुलतवी करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार। सखर, शिकारपुर, घोटकी, लाड़काने, दादू, ख़ैरपुर, नौशर फिरोज़ में कोहीड़े सबबि नज़र जी हद घटिजी वई। कोहीड़े सबबि ड्राइवरनि खे ॾुखियाईनि जो मुंहुं ॾिसणो पइजी वियो। मोटरवे पुलिस जो चवणु आहे त शहरी गैर ज़रूरी सफ़र खां पासो कनि। कराची जे शाहराह फैसल ते कार कटी थी पई। बजणा फ़ौत। कारसाज़ वटि तेज़ रफ़्तार सबबि कार कटी थी पई ऐं बजणा हयाती विञाए वेठा। ओबावड़ो भरिसां कचे वारे इलाइक़े में शर बिरादरी जी 2 ॾींहनि में हलंदड़ पुराणी तकरार तां हथियार बंदनि गोलियूं हणी नौजवान ऐं महिमान खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ मेहार शर में जीअंद शर ऐं रफ़ीक पंजाबी जे क़त्ल खां पोइ इलाइक़े में दहका। ऐं टंडे ग़ुलाम हैदर में नंढी उमिरि जे नींगरी खे परणाइण जी कोशिश नाकाम। पुलिस नींगरीअ खे तहवील में वठी घोट ऐं मौलवी खे गिरफ़्तार करे वरितो। ॻोठाणनि जो चवणु आहे त नींगरीअ जो रुगो निकाह थियो आहे। पुलिस बिना कंहिं जवाज़ ॻोठ ते चढ़ाई कई आहे।